अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अनदर ब्लॉग। तो जेको आहे हल्को हल्को मींहुं स्टार्ट थी चुको आहे। एंड टाइम मां जेको आहे घर में ही मौजूदु आहियां। रात जा 8:30 थी रहिया आहिनि। त हल्को हल्को जेको आहे मींहुं स्टार्ट थी चुको आहे। वेदर वारनि जेका रिपोर्ट ॾिनी हुई उन्हनि ॿुधायो त बारिश सां गॾु जेको आहे ॻड़ो बि आहे। बारिश एतिरी न आहे, हवा जेका आहे उहा तमामु तेज़ आहे। फ़िलहाल तो जेको आहे त हल्की हल्की बारिश पइजी रही है। Few moments later. रात जी बारिश खां पोइ जेको आहे वण वग़ैरह बिल्कुलु साफ़ थी विया आहिनि। वण जेका आहिनि त बिल्कुलु ख़ुशि लॻा पिया आहिनि। I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, I don't wanna waste what's left. The storms we chase तो are दोस्तों फ़िलहाल जेको आहे leading असां us. छारो ई रहिया आहियूं। Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna देखो बोले आप अब बीमर चलो चलो बीमर देसी तो दोस्तों अज जो हुयो ही सिंपल वीडियो। जेकॾहिं वीडियो पसंद आयो हुजे तो वीडियो के लाइक ऐं चैनल के सब्सक्राइब कजो। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। खुदा हाफ़िज़।